अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मौज़िइन आख़र लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आख़िर व ज़करल्लाह कसीरा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन रग़िब अन सुन्नती फ़लैस मिन्नी वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी मन अहब्बनी कान मइय फ़िल जन्नह। सब दोस्त अहबाब दिल जी मुहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ो। बालू न कयो पुट चुप कयो ओ छोकरो उतां वारो मौलवी साहब हले वियो आहे बा उहो जेको खिलाइण वारो तंहिंजे करे थोरो क़ुर पाक जो जलसो आहे माण्हू अदब सां वेही सभु साथी दिलि जे मुहबत सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, अल्लाह साईं अॼु अव्हां खे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं तालिबुल इल्मनि जे हिफ़्ज़ क़ुरान जे ताजपोशी जे मौक़े ते हिन क़ुरान पाक जी नेक मजलिस में हाज़िरी जी अल्लाह साईं तौफ़ीक़ नसीब फ़रमाई आहे। जंहिं मजलिस ते अल्लाह जो क़ुरान पाक पढ़बो आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबह बयान थींदी आहे, उन महफ़िल ऐं उन मजलिस जे मथां अल्लाह जे रहमत जो वॾो मींहुं वसंदो आहे। पोइ जॾहिं आख़िरी दुआ थींदी आहे उन इज्तिमा जी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन मजलिस में अल्लाह जे रहमत जा फ़रिश्ता वेठा हूंदा आहिनि। वल मलाइकतु जलीसुहुम, फ़रिश्ता उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। पोइ जॾहिं आख़िरी इज्तिमा जी दुआ थींदी आहे, जंहिं दुआ में तव्हां असां इंसान आमीन चवंदा आहियूं, उते रब जी रहमत जा फ़रिश्ता बि आमीन चवंदा आहिनि। ऐं यकीनन उहा दुआ जे इख़्तिताम वारी इज्तिमाई दुआ अल्लाह वटि क़बूल आहे। तंहिंजे करे मुसलमानो, अव्हां मुबारक जे लाइक़ु आहियो जो अहिड़े दौर में अव्हां जे नओ निहाल बचड़नि, गुलाब जे गुलनि शहज़ादनि क़ुरान शरीफ़ यादि कयो ऐं हिकिड़े हिन अतुर अबड़े जे ॻोठ में क़ुरान पाक जे तालीम जो इंतज़ाम थिए। इहो अल्लाह जो अव्हां जे मथां फ़ज़ल ऐं एहसान आहे। मुसलमान भाइरो,
क़ुरान शरीफ़ उन सां निस्बत, उन सां ताल्लुक़ इंसान ज़ात जे लाइ दुनिया ऐं आख़िरत जे भलाईअ जो ज़रियो आहे। इंसान दुनिया में अल्लाह से उनखे अखि ॾिनी आहे। तव्हां असांखे अखि आहे, हिक ॿिए खे ॾिसूं था। राति जो हिन बल्ब बत्तीअ जी रोशनाई आहे, ॾींहं जो सिज जी रोशनाई थिए थी। हाणे इंसान खे अखि बि आहे, ॿाहिरीं रोशनाई बि आहे। जेकॾहिं ॿिन्ही रोशनाइनि मां हिकिड़ी रोशनाई ख़तमु थिए त इंसान दुनिया में सफ़र न करे सघंदो। अतुर अबड़े में वेठल हूं, हितां हिकिड़ो इंसान घोटकी थो वञणु चाहे। हाणे पहिरियों शर्त आहे त उन इंसान जे अखि में नज़र दीद हुजे। ॿियो आहे त जंहिं मोटर साइकिल ते वेठो, जंहिं कार में वेठो, जंहिं बस में वेठो, उनखे बि बत्ती हुजे। हिन इंसान खे त अखि आहे, रोशनाई आहे, नज़र दीद अथसि, पर मोटर साइकिल अहिड़ी ते वेठो आहे जंहिंमें बत्ती न आहे, कार अहिड़ी में वेठो आहे जंहिंमें बत्ती न आहे, रोशनाई न आहे, त इहा गाॾी पंहिंजे मंज़िल ते मुसाफ़िर खे न पहुचाईंदी। इहो इंसान मंज़िल ते तॾहिं पहुचंदो जॾहिं हिन खे ॿई रोशनायूं हुजनि। कार में त रोशनाई आहे, मोटर साइकिल में त बत्ती आहे, पर इंसान जे अखियुनि में नज़र दीद न आहे। नाबीने इंसान खे तव्हां मोटर साइकिल जोसि, कार जोसि, कंहिं गाॾी जो ड्राइवर करे विहारियो, उनखे चओ त तूं घोटकी ताईं गाॾी काहे वञ, नथो वञी सघे। पोइ दुनिया जो हिकिड़ो ख़सीस हिकिड़ो सफ़र आहे। इहो दुनिया जो ख़सीस सफ़र इंसान हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ते तॾहिं थो करे सघे जो उनखे अखि ऐं नज़र दीद बि हुजे, ॿाहिरीं सुवारीअ जी बत्ती ऐं रोशनाई बि हुजे। अरे छोकिरो, तव्हां चुप छो था कयो? ओ छोरो, चुरको अथव छा? चुप वही वो चुरके वारो मौलवी चुप करे वियो चंदो, बेअदब हो गया। ये चुप नथा कयो त उथी हलिया वञो। हलो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक। ईअं असांजे माण्हुनि जलसनि जो हुलियो बिगाड़े छॾियो आहे। जीअं होॾे माण्हू टपटेंगे मोल साहिब चयो न FFC में रंडियूं था नचाइनि सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में। तव्हां असां कहिड़नि, तव्हां असां वटि कहिड़ो अदब आहे? क़ुरान पाक जो जलसो आहे, सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो आहे, ऐं उन्हनि जलसनि जो हुलियो ई बिगाड़े छॾणु, ईअं रांदि तमाशो। पोइ इन खां माण्हू भलो आहे त वञी होटल ते वञी वेहे। इंसानो कुझु ख़ौफ़ ख़ुदा रखो, अलाह जो ख़ौफ़ रखो, रब वटि हिसाब ॾियणो आहे, ईअं कोन्हे। हज़रत साईं हमादुल्लाह हालेजी बि रहमतुल्लाह अलैहि, हज़रत साईं वॾनि जे वक़्त में हालेजी शरीफ़ में क़ुरान पाक जो दर्स थींदो हो। पोइ हज़रत साईं जन आख़िर वक़्त में पाण न अची सघंदा हुआ, घर हूंदा, पर क़ुरान पाक जे ॿुधण जे लाइ लाउड उन छिकरायो हुओ, घर लाउड छिकरायो हुओ, ताकी क़ुरान शरीफ़ जो दर्स असां घर में ॿुधूं। पोइ हिकिड़ो आलिम सगुरो हो, वॾो आलिम, शेखुल हदीस हो। उन क़ुरान पाक जे दर्स में हिकिड़ा लफ़्ज़ चया। उन लफ़्ज़ इहे चया त आलिम जो इल्म जे करे वॾो दर्जो आहे, आलिम जो इल्म जे करे वॾो दर्जो आहे। हाणे जेकॾहिं आलिम खां गुनाह थींदो त उन ते गुनाह असरु न कंदो। उन हिकिड़ो शरई मसइले ते उन बयानु कयो त जीअं शरीयत जे अंदरि माउल जारी वहंदड़ पाणी हूंदो आहे, वाटर जो, वाहीअ जो, तव्हां आलिमनि खां मसालो ॿुधो आहे, जे कुतो लुड़ंदो अचे थो, मुर्दार लुड़ंदो अचे थो, पाणीअ में पलीती जो असरु न आहे त पाणी पाक आहे। त उन आलिम सगोरे चयो त आलिम खे इल्म जे करे वॾो दर्जो आहे, उन ते गुनाह जो असरु न थींदो। हाणे हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैहि साईं हमादुल्लाह साईं जन इहे लफ़्ज़ उन आलिम सगोरे जा ॿुधा। हाणे दर्स थियो, दुआ थी, हाणे जमात आई हवेली में हज़रत साईं जन सां मिलणु। उते उहो आलिम सगोरो बि आयो। हज़रत साईं जन उनखे नालो वठी फरमायो। मां ॼाणी वाणी नालो नथो वठां, मतां गिला न थिए। हज़रत साईं जन फरमाइश त मौलवी साहिब, जे फलाणो मौलवी साहिब आहे, चई जी साईं, ख़िदमत में पेश थियो। फरमायो पुट, तूं क़ुरान पाक जे दर्स में हिकिड़ा लफ़्ज़ चया आहिनि त आलिम खे गुनाह जो असरु न थींदो, इल्म जो वॾो दर्जो आहे। ईअं तूं चयो आहे? चए हा साईं। फरमायो पुट, न, इंसान इल्म इन खां न पढ़ंदो आहे त इल्म पढ़ी इंसान ज़िना करे, इल्म पढ़ी छोरेबाज़ी कजे, इल्म पढ़ी कूड़ ॻाल्हाइजे,
इल्म पढ़ी बद अखलाक थे, इल्म इन खां न पढ़बो आहे। अल्लाह से कुरान पाक में फरमायो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, अल्लाह जो वॾे में वॾो ख़ौफ़ आलिमनि खे आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु साहबी आहिनि, फरमाइनि था लैसल इल्मु बिकसरतिल हदीस वलाकिनल इल्मु बिकसरतिल ख़शिया। फरमायो इहो इल्मु नाहे त माण्हू हदीसूं घणी पढ़े, हदीस घणी पढ़े, इहो इल्मु नाहे। साहबी सगूर फरमाए थो इल्मु इहो आहे जंहिं इंसान खे अल्लाह जो ख़ौफ़ घणो, अल्लाह जो ख़ौफ़ हुजे। हाणे हज़रत साईं जन उन आलिम सगूरे खे फरमायो त पुट वञ मस्जिद शरीफ़ में लाउड खोले सॼी जमात खां माफ़ी वठ ऐं रब खां बि माफ़ी वठ, आईंदा कॾहिं अहिड़ा लफ़्ज़ न चइजांइ। उहे अलाह वारा हुया न जेके रहबरी अॻुवाणी उन्हनि आलिमनि जी बि सुधारो कंदा हुआ। हाणे हालत अहिड़ी थी वई आहे जो तव्हां असां ॾिसूं था, जेकॾहिं को इंसान कंहिंखे झले थो त उन खे हक़ीर थो सम्झो वञे त हे झले छो थो। इंसान हो कम से कम इंसान गुनाह खे गुनाह थो सम्झे, अहिड़ो अंदरि कारो न थिए जो माण्हू गुनाह खे गुनाह ई न सम्झे। त मुस्लमान भाइरो अर्ज़ु पए कयो अल्लाह साईं इंसान खे दुनिया में हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं इंसान तॾहिं पहुचे थो जॾहिं हुन जे अखि में दीद हुजे ऐं ॿियो उन इंसान जे लाइ ज़ाहिरी उन सुवारीअ में रोशनाई हुजे। ॿई रोशनायूं हूंदियूं तॾहिं मंज़िल ते पहुचंदो। ईअं ई रब साईं तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो। इहो इंसान जाहिल आहे, बेख़बर आहे, हिन खे अल्लाह जी सुञाण कोन्हे, हिन खे मुहम्मद मुस्तफ़ा जे मक़ाम मर्तबे जी ख़बर कोन्हे, हिन खे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत जी सुञाण नाहे, हिन इंसान खे जन्नत जहन्नम जी सुञाण नाहे, हिन इंसान खे हलाल हराम जी सुञाण नाहे। इहा अल्लाह साईं इंसान खे सुञाण क़ुरान पाक जे तालीम सां ॾिए थो। जॾहिं क़ुरान शरीफ़ सां इंसान ताल्लुक़ रखे थो, क़ुरान पाक सां वाबस्तगी रखे थो, त क़ुरान जी रोशनाईअ सां तव्हां असांखे ख़बर पए थी त हीअ अबो आहे, हीअ अमड़ आहे, हीअ घरवारी आहे, हीअ भेण आहे, हीअ मासी आहे, हीअ धारी औरत आहे, हीअ हलाल आहे, हीअ हराम आहे, हीअ नेकी आहे, हीअ गुनाह आहे, हीअ शइ जाइज़ आहे, हीअ शइ जाइज़ न आहे, हीअ अल्लाह जे रज़ा जो सबबु आहे, हीअ नाराज़गी जो सबबु आहे। इहा तव्हां असां इंसाननि खे सम्झ ऐं सुञाण क़ुरान पाक सां मिले थी। त जेकर इंसानो जॾहिं इंसान ईमान थो आणे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन ईमान कलमे सां मोमिन जी दिलि में हिकिड़ी अखि थी पैदा थिए। जे ज़ाहिरी तरह सां तव्हां असांजे चेहरे में अखिया दीद आहे, ईअं मोमिन जी दिलि में हिकिड़ी अखि थी अचे, नूरानी हिकिड़ी उहा नज़र दीद थी थिए। हाणे जीअं उनखे नूरानी दीद थी, हाणे उन जे लाइ अल्लाह से दुनिया में बातिनी ज़ाहिरी रोशनाई क़ुरान पाक जी रखी आहे। जॾहिं क़ुरान जी रोशनाई ईमान जी रोशनाई ॿई पाण में मिलंदियूं, इहो इंसान जन्नत में वञी पहुचंदो। तंहिंजे करे हिकिड़ो इंसान अहिड़ो आहे गैर मुस्लिम आहे, काफ़िर आहे, हिंदू आहे, वाणियो आहे, लेकिन क़ुरान पाक त आहे अॻियां। वाणिया बि क़ुरान पाक था पढ़नि, गैर मुस्लिम बि क़ुरान पाक पढ़े थो, कादियानी बि क़ुरान पाक था पढ़नि, लेकिन मुस्लमानो इहो क़ुरान पाक जो पढ़णु उन्हनि इंसाननि खे फ़ाइदो न ॾींदो। छो त हुननि जे दिलि में ईमान वारी अखि न आहे। तंहिंजे करे हिकिड़ो इंसान नाबीनो आहे, अंधो आहे। नाबीने खे जेकॾहिं मोटर साइकिल ते विहारजे त तूं हितां खां घोटकी वञ, नथो वञी सघे, चाहे मोटर साइकिल में 4 बतियूं हुजनि। इन इंसान तॾहिं पहुची सघंदो जॾहिं हिन खे दीद हुजे। तंहिंजे करे गैर मुस्लिम काफ़िर इंसान पूरी ज़िंदगी क़ुरान पाक पियो हुजे, जेसीं ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वारी उन अखि जे ईमान वारी रोशनाई न आहे, तेसीं ताईं क़ुरान पाक जी रोशनाई काफ़िर खे कोई फ़ाइदो न ॾींदी। ईअं ई तव्हां असां मुस्लमान आहियूं। अल्लाह साईं तव्हां असांखे ईमान इस्लाम जी दौलत ॾिनी आहे, कलमे पाक ईमान जी। हाणे तव्हां असां मुस्लमाननि जेके रूए ज़मीन ते रहूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियोसीं, ईमान ऐं कलमो आहे। हाणे उम्मत मुस्लिम जे अंदरि दिलि में ईमान जी रोशनाई आहे। हाणे हिकिड़ा इंसान अहिड़ा आहिनि मुस्लमान जेके कामिल मुकम्मल आहिनि, जन क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखियो, क़ुरान शरीफ़ सां निस्बत रखी, क़ुरान पाक जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारियऊं। इहे इंसान जेके क़ुरान जी रोशनाईअ ते हलनि था, तव्हां असां जहिड़ा आम इंसान उन्हनि खे क़ुरान पाक जी रोशनाईअ जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे मुस्लमानो क़ुरान शरीफ़
वॾे में वॾी नेमत आहे। ऐं मुसलमानो, क़ुरान शरीफ़ उहो मुक़द्दस किताब आहे जंहिंमें अल्लाह साईं इहो कमाल रखियो आहे त इंसान पढ़ण में क़ुरान पाक आसान आहे। तव्हां असां गैर अरबी हूं, अजमी हूं, पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण कमाल न आहे। कमाल इहो आहे त ॿी ॿोली इंसान ॻाल्हाए। तव्हां असां सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हाइण या त मादरी ज़ुबान आहे। कोई इंसान उर्दू ॻाल्हाए, बलोचकी ॻाल्हाए, बिरावी ॻाल्हाए, सिराइकी ॻाल्हाए, ॿी का ॿोली ज़ुबान ॻाल्हाए, हिंदकी ॻाल्हाए, कमाल इहो आहे। ऐं उहो अहिड़ो ॻाल्हाए जो हिंदकी जो किताब उनखे यादि हुजे, बिरावी जो किताब यादि हुजे, उर्दू जो किताब यादि हुजे, इहो कमाल आहे। हाणे इंसानो दुनिया ते नज़र कयो, केतिरा दुनिया में स्कूल आहिनि, केतिरा इंसाननि जा बच्चा स्कूल था पढ़नि, लेकिन अहिड़ो उस्ताद, प्रोफेसर, को टीचर, को शागिर्द ॾेखारियो जंहिंखे किताब यादि हुजे, उन स्कूल जो अहिड़ो कोई न मिलंदो। लेकिन वाहिद क़ुरान शरीफ़ आहे जंहिं क़ुरान पाक जा सवें उस्ताद बि हाफ़िज़ त सवें तालिबुल इल्म बि हाफ़िज़ ऐं क़ुरान पाक जा कारी, क़ुरान पाक जा सुहिणा उहे इंसान ज़ुबान सां अदायगी कंदा आहिनि। इहो क़ुरान पाक जो असर आहे। लखे इंसान क़ुरान पाक जा कारी ऐं हाफ़िज़ आहिनि, लखे इंसान। केॾी मुसलमाननि जी आबादी आहे। ऐं मुसलमानो, अल्लाह साईं फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान पाक खे नाज़िल बि असां कयोसीं, क़ुरान पाक जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असांजो वठो। हाणे अल्लाह साईं क़ुरान पाक जे उन हीअ हर शइ जी हिफ़ाज़त फरमाई। क़ुरान पाक जे अंदाज़ जी हिफ़ाज़त, क़ुरान पाक जे अदायगी जी हिफ़ाज़त, क़ुरान पाक जे लफ़्ज़नि जी हिफ़ाज़त, क़ुरान पाक जे माना ऐं मतिलब जी हिफ़ाज़त, क़ुरान पाक जे अमल ऐं किरदार जी हिफ़ाज़त। हाफ़िज़नि जे अल्लाह साईं अंदर में क़ुरान पाक जा लफ़्ज़ महफ़ूज़ कया, क़ारिन जे अंदर अल्लाह से क़ुरान पाक जे अदायगी जो तरीक़ो महफ़ूज़ रखियो, आलिमनि जे अंदर अल्लाह से क़ुरान पाक जे माना खे महफ़ूज़ फरमायो, औलिया इकराम बुज़ुर्गान दीन जे अंदर अल्लाह से क़ुरान पाक जे अमल खे महफ़ूज़ कयो। अल्लाह जे वलियनि नेक सालिबाननि जी ज़िंदगी क़ुरान पाक जे मुआफ़िक़ हूंदी आहे। तंहिंजे करे इंसानो, क़ुरान शरीफ़ उहा दौलत आहे। अल्लाह साईं इन क़ुरान पाक में वॾो कमाल रखियो आहे। कीअं? तव्हां असां इंसान सिंधी आहियूं, हिकिड़ो माण्हू उथी करे चवे मास्तर साहब खे त तूं सिंधीअ जो जुमिलो लिखी ॾेखार, चओ त मां आसानी सां लिखी थो ॾेखारियां, छो त हो हुन में महारत बि रखे थो ऐं उन सिंधी जो जुमिलो लिखे त इहो त बिल्कुलु आसान आहे। हाणे अल्लाह साईं इहो क़ुरान पाक अरबीअ जे अखरनि मां बणायो, अलिफ बा ता सा मां बणायईं। हाणे रब साईं उहे अरब सगोरा जन खे पंहिंजे क़ुरान पाक जे अरबी लुगत ते फसाहत बलागत ते नाज़ हो, अल्लाह साईं उन्हनि खे फरमायो इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दना फ़अतू बिसूरत मिन मिस्लिही वदउ शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। ऐं अरब सगोरो, तव्हांजी मादरी ज़ुबान अरबी आहे, तव्हां अरबी फसीह बलीग हो, तव्हां क़ुरान पाक जे सूरतुनि जहिड़ी का सूरत आणे करे ॾेखारियो त मालूम थींदो त हे क़ुरान अल्लाह जे तरफ़ां नाहे। पर रब तो फरमाए कुल इजतमाअतल इंसु वल जिन्नु अला अन यातू बिमिस्लि हाज़ल क़ुरान ला यातून बिमिस्लि वलो कान बाज़ुहुम लिबाज़न ज़हीरा। पूरा इंसान ऐं जिन्न गॾिजी करे, अमीर ग़रीब गॾिजी करे, यूरोप जा अंग्रेज़ दुनियादार गॾिजी करे जन दुनिया जूं जदीद टेक्नोलॉजियूं ठाहियूं, केॾो कंप्यूटर जो निज़ाम ठाहियूं, केॾियूं मोबाइलियूं ठाहियूं, केॾो नेट जूं शयूं ठाहियूं, जहाज़ ऐं ड्रोन हमला ऐं बम ठाहियूं। पूरी दुनिया गॾिजी करे क़ुरान पाक जे सूरत जी का सूरत ठाहे ॾेखारियो। रब तो फरमाए तव्हांखे कुवत ताक़त बि नाहे जो तव्हां क़ुरान पाक जो मुक़ाबिलो करे। हाणे अल्लाह से क़ुरान पाक में कमाल केॾो रखियो आहे, अलिफ लाम मीम। अलिफ लाम मीम जेको बि अरबी इंसान ॻाल्हाईंदो, अरबी अखर अलिफ बि ईंदो, लाम बि ईंदो, मीम बि ईंदो। रब साईं अरबनि खे चैलेंज थो करे थो, अरब सगोरो तव्हांजी मादरी ज़ुबान अरबी आहे, तव्हां अरबी में फसीह बलीग हो, बैतुल्लाह जे दीवार ते अची अरबी जा शेर लिखियो था, लबीद जहिड़ा शाइर तव्हां में आहिनि जेके पंहिंजे अरबीअ ते नाज़ था करनि। लेकिन रब तो फरमाए सादा अखर मां क़ुरान पाक में अलिफ बा, अलिफ लाम मीम, यासीन हा मीम जा अखर रखिया आहिनि।
पोइ बि तव्हां क़ुरान पाक जहिड़ी आयतुनि जहिड़ी आयत सूरतुनि जहिड़ी सूरत क़ुरान जहिड़ो किताब आणे ॾेखारियो त मां सम्झंदुमि त तव्हां क़ुरान सां मुक़ाबिलो था कयो। पर रब फरमायो पूरी इंसान ज़ात गॾु थिए क़ुरान जे आयत जो बि मुक़ाबिलो नथी करे सघे। मालूम थियो त हे क़ुरान अलाह जी तरफ़ां, हे अलाह साईं क़ुरान पाक जे अखरनि जी हिफ़ाज़त फरमाई। अचो क़ुरान पाक जी ॿोली, क़ुरान पाक जी ॿोली अरबी आहे। तव्हां असां गैर अरबी इंसान हूं, अजमी हूं, सिंधी बलोच, पूरी रूए ज़मीन ते केतिरा जेके आहिनि किरोड़े तव्हां मुस्लमान हो, तव्हां किरोड़नि मुस्लमाननि जे सीननि में अलाह साईं क़ुरान पाक जी लुग़त ऐं ज़ुबान खे महफ़ूज़ फरमायो। अबा छॾे पुट, वे अबा वे वे चुप कर, वे वेही रहो छोकिरू, बसि वेही रहो पुट, ख़ैर आहे, छॾियो न बा। त मुसलमान अर्ज़ु पियो कयां, अलाह साईं पूरी उम्मत मुस्लिम जे अंदरि क़ुरान पाक खे महफ़ूज़ फरमायो। कीअं? तव्हां असां इंसान जॾहिं ईमान आंदोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ईमान खां बाद अव्हांखे निमाज़ पढ़णी आहे, निमाज़ पढ़णी आहे, अक़ीमु सलात, निमाज़ क़ाइमु कयो। हाणे जॾहिं निमाज़ पढ़णी आहे त निमाज़ सॼी अरबी सां तालुक़ रखे थी। जॾहिं निमाज़ शुरू कबी त अल्लाहु अकबर, सुब्हानक अल्लाहुम्मा अरबीअ जो अखर, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अरबीअ जो अखर, कुल हुवल्लाहु अहद अरबीअ जो अखर, वरी रुकूअ में आयासूं सुब्हान रब्बियल अज़ीम अरबीअ जो अखर, वरी सजदे में आयासूं सुब्हान रब्बियल आला अरबीअ जो अखर, वरी अत्तहियात में वेठासूं अत्तहियातु लिल्लाहि व सलवातु अरबीअ जो अखर, वरी दुरूद पढ़ियोसीं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अरबीअ जो अखर, वरी सलाम वरायोसीं अस्सलामु अलैकुम अरबीअ जो अखर। अल्लाह अकबर खां वठी सलाम ताईं पूरी निमाज़ अरबीअ में आहे। हाणे सिंध जा इंसान मुस्लमान थिया, निमाज़ ईअं पढ़ंदा जीअं मुहम्मद मुस्तफ़ा सहाबी पढ़ंदा हुआ, अरबीअ में निमाज़ हलंदी। जेकॾहिं बलोच इंसान मुस्लमान थिया त चाहे उनजी मादरी ज़ुबान बलोच की आहे, लेकिन जॾहिं निमाज़ पढ़ंदा क़ुरान जी जेका ॿोली आहे उहा उन्हनि जे सीननि में महफ़ूज़ हूंदी। जेके इंसान पश्तो जी उन्हनि जी ज़ुबान लिंग्वेज आहे, जॾहिं इहे मुस्लमान थींदा त क़ुरान पाक ईअं पढ़ंदा, निमाज़ ईअं पढ़ंदा जेका क़ुरान जी ॿोली आहे। जेके हिंदुस्तान में इंसान मुस्लमान थिया उहे निमाज़ ईअं पढ़ंदा जीअं मुहम्मद मुस्तफ़ा अरबीअ में पढ़ंदा हुआ। जेके यूरोप ऐं अमेरिका में इंसान मुस्लमान थिया उहे बि निमाज़ ईअं पढ़ंदा जीअं मुहम्मद मुस्तफ़ा पढ़ंदा हुआ। हाणे पूरी उम्मत मुस्लिम जे अंदरि मुख़्तलिफ़ इलाक़नि ज़ुबाननि सां तव्हां इंसान ताल्लुक़ रखो था, लेकिन पूरी इंसान उम्मत मुस्लिम जे अंदरि अल्लाह साईं क़ुरान पाक जी अरबी ॿोली महफ़ूज़ फरमाई। पूरी उम्मत मुस्लिम जे अंदरि। ऐं इंसानो क़ुरान पाक जो वॾे में वॾो कमाल कहिड़ो आहे? क़ुरान शरीफ़ जो इहो कमाल आहे, दुनिया में इंसान मज़हबनि सां ताल्लुक़ रखनि था। हिंदू आहिनि, हिंदुनि जो मज़हबी किताब आहे गीता, लेकिन हिंदुनि जी ज़ुबान लिंग्वेज ॿी आहे, गीता जी ज़ुबान ॿी आहे। दुनिया में यहूदी आहिनि, यहूदियुनि जो मज़हबी किताब जेको उनजो मुक़दस किताब आहे उहो यहूदियुनि जी लुंग्वेज ऐं ज़ुबान ॿी आहे, लेकिन उनजो मज़हबी जेको किताब आहे उन जी सुरियानी ज़ुबान आहे। अचो तव्हां ईसाइनि जे अंदरि इंजील जी लिंग्वेज ऐं ज़ुबान ॿी आहे, लेकिन ईसाई क़ौम जी ज़ुबान ॿी आहे। ईअं ई जीअं तव्हां असां मुस्लमान आहियूं, तव्हां असां सिंध जा बलोच पठान मुख़्तलिफ़ मुहाजिर फिराइकी मुस्लमान हूं, तव्हां असांजी ज़ुबान लिंग्वेज ॿी आहे, क़ुरान पाक जी ज़ुबान ॿी आहे। लेकिन पूरी दुनिया जे अंदरि, पूरी दुनिया जे अंदरि हिंदुनि जो किताब, हिंदू पुराणो मज़हब आहे, लेकिन हिंदू क़ौम जे अंदरि हिंदू क़ौम पंहिंजे गीता जी ज़ुबान हिकिड़ो फ़र्क़ हिंदू बि नथो ॻाल्हाए। यहूदी आहिनि, यहूदियुनि जे अंदरि हिकिड़ो इंसान बि उन्हनि जे मज़हबी किताब जी ॿोली नथो ॻाल्हाए। इंजील ईसाइनि जो किताब आहे, हिकिड़ो बि ईसाई पंहिंजे किताब जी ॿोली नथो ॻाल्हाए, लेकिन क़ुरान शरीफ़ अरबी में आहे। अल्लाह साईं अरबी ॿोलीअ खे अहिड़ो दुनिया में महफ़ूज़ करियो जो दुनिया जे अंदरि तव्हां असां मके मदीने वेंदा हूं या अरब सगोरनि जा अरब इमारतूं आहिनि, अरब रियासतूं मुल्क आहिनि, हज़ारे मुस्लमान अरबी आहिनि जंहिंजी मादरी ज़ुबान अल्लाह साईं अरबी बणाई जेका क़ुरान पाक जी ही। इहो अल्लाह साईं फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मां रब क़ुरान जो इंतज़ाम अहिड़ो कयो आहे जो जीअं क़ुरान खे महफ़ूज़ कयो आहे तीअं मां रब क़ुरान जी ॿोली इंसाननि जे ज़ुबान ऐं सीननि में बि महफ़ूज़ कयो। इहो क़ुरान जो कमाल आहे। तंहिंजे करे दुनिया जी का बि कुवत ऐं ताक़त क़ुरान शरीफ़ जो मुक़ाबिलो नथी करे सघे। इंसानो
जंहिं ख़िते में तव्हां असां रहूं था बरे सग़ीर जो हे ख़ितो आहे, हिते हमेशह इस्लाम रहियो आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जंहिं वक़्त में हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त आहे, हुक्मरानी आहे, उन वक़्त में केच मकरान ताईं हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त जो हिस्सो आहे। तव्हांजी सिंध ते हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त आहे। अॻिते हलो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं ख़लीफ़ा थियनि था सन हिजरी 41 जे अंदरि, उन जी हिजरत उन जी ख़िलाफ़त में तव्हांजे सिंध जो हिस्सो जेको सिंधु दरियाह जो उतरियो पासो आहे, इहो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबीअ जे ख़िलाफ़त जो हिस्सो आहे। ऐं मुसलमानों, रूए ज़मीन ते जेके भी इस्लामी मुल्क आहिनि, रूए ज़मीन ते जेके भी इस्लामी मुल्क आहिनि, इहे सभु उहे इस्लामी रियासतूं अथव जेके हज़रत अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़त में फ़तह थियूं। इहो सहाबा जे अंदरि इख़लास हो, उन्हनि जो अमल रब वटि क़बूल हो, जो हज़रत उमर जी ख़िलाफ़त में जेके जेके रियासतूं ऐं मुल्क उहे फ़तह थिया आहिनि, अॼु ताईं उहे मुल्क इस्लामी चवण में अचनि था ऐं उन्हनि जी आबादी उम्मत मुस्लिम है। यो सहाबा जो इखलास है। तुझी मुझी कुर्बानी कोने, तवा असांजा त अमल ये है जो मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत यतीमा नमाज खां परे थियासे, कुरान पाक खां परे थियासे, खिराफात रसूमात में अचियासे, उहा सहाबा जी जिंदगी ही जंहिंमें इखलास एतिरो हो तुंहिंजे मुंहिंजे तसव्वुर खां वधीक है। उन्हनि जे इखलास जे करे अॼु अल्लाह से उहे इस्लामी मुल्क उम्मत मुस्लिम में महफूज़ किया है। उम्मत मुस्लिमा में रब सही महफूज क्या है। ही बर्रे सगीर जो खितो जॾहिं ज़ालिम दरिंदो अंग्रेज हिते न आयो हो। ऐं मुसलमानो दिल जे तवज्जो सां ॿुधो, जीअं शैतान तव्हां असांजो दुश्मन आहे, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, कुरान तो चए तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन आहे। ईअं यहूदियत उम्मत मुस्लिम दीन इस्लाम अक़ीदा ख़त्म नुबुवत जी दुश्मन आहे। अॼु जेकॾहिं रूए ज़मीन ते तव्हां ॾिसंदो जे अफ़गानिस्तान जे अंदरि इस्लामी हुकूमत क़ाइम थी थिए, अमेरिका ऐं बरतानिया वक़्त जा फ़िरऔन उनखे तस्लीम नथा करनि, उन जे पसे पुष्ट यहूदीअ जी लाबी आहे। जेकॾहिं अक़ीदा ख़त्म नुबुवत आहे, अक़ीदा ख़त्म नुबुवत जे मथां मिर्ज़ाइयत ऐं क़ादियानियत जो फितनो उथे थो, उनखे पुष्ट पनाह यहूदियत करे थी। बरतानिया दुनिया जे अंदरि उहो मुल्क आहे जिथां पूरी दुनिया में मिर्ज़ाइन ऐं क़ादियाननि खे इहो रुपयो ऐं इमदाद ॾिनी वेंदी आहे ताकि मुसलमाननि जे अक़ीदा ख़त्म नुबुवत खे बिगाड़ियो। मुसलमान ग़रीब तबको जेको उलमा ऐं दीनदारनि खां दूर आहे, उन्हनि खे नऊज़ बिल्लाह मिन्हा तव्हां मिर्ज़ाई ऐं क़ादियानी बणायो। मुसलमाननि में अमीर ख़ुशहाल तबको आहे, उन्हनि खे पैसे ऐं दुनिया जी लालच ॾेई करे उन्हीअ खे मिर्ज़ाइयत ऐं क़ादियानियत जे फितने में अचो। लेकिन मुसलमानो, जेसीं ताईं इहे उलमा आहिनि, जेसीं ताईं मदारिस आहिनि, जेसीं ताईं आलमी मजलिस तहफ़्फ़ुज़ ख़त्म नुबुवत आहे, जेसीं ताईं जमीयत उलमा इस्लाम आहे, जेसीं ताईं तव्हां असां वटि दरवेश बुज़ुर्ग क़ुरान जे तालीम जा मरकज़ आहिनि, इंशाअल्लाह नस्ल दर नस्ल उम्मत मुस्लिम जे अंदरि अक़ीदा ख़त्म नुबुवत महफूज़ हूंदो। कंहिं बातिल खे जुरत न थींदी जो मुसलमाननि जे दिलनि मां अक़ीदा ख़त्म नुबुवत खे कढी सघे, कंहिंखे जुरत न थींदी। तंहिंजे करे मुसलमानो, पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि जंहिं दौर में तव्हां असां हलूं था, ही दौर दीन इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ दिफ़ा जो दौर आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जंगियूं लड़नि था, ग़ज़वात आहिनि, सहाबा जा सरिया मोकिलनि था, ग़ज़वे बदर इक़दामी जंग आहे, बाक़ी तमाम जंगियूं दिफ़ाई आहिनि। इस्लाम जो तहफ़्फ़ुज़, उम्मत मुस्लिम जो तहफ़्फ़ुज़, मदीने जो तहफ़्फ़ुज़, मुसलमाननि जे ख़िलाफ़ साज़िशूं थियनि थियूं, उन्हनि जो तहफ़्फ़ुज़ दिफ़ाई जंगियूं आहिनि। इहा उम्मत खे तालीम मिली। मुसलमानो, जंहिं वक़्त में तव्हां दीन ते हलंदो, अल्लाह रसूल सां मुहबत रखंदो, क़ुरान जी तालीम खे आम कंदो, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत खे आम कंदो, नबीअ जे अख़लाक़ खे आम कंदो, इस्लाम जी दावत तबलीग खे आम कंदो, त बातिल तव्हांजो मुक़ाबिलो कंदो। हाणे तव्हां सां अहिड़ो माहौल थींदो जो हमेशह मुसलमान दीन जे तहफ़्फ़ुज़ ऐं दिफ़ा में रहंदा। अॼु पाकिस्तान जे अंदरि हज़रत मौलाना फज़लुर रहमान जमीयत उलमा इस्लाम या मदारिस ऐं अक़ीदा ख़त्म नुबुवत जे हिफ़ाज़त जी ज़रूरत आहे। अॼु पाकिस्तान जा उलमा ख़त्म नुबुवत जे अक़ीदे जो तहफ़्फ़ुज़ ऐं दिफ़ा था करनि। अॼु पाकिस्तान जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम
मदारिस शायर इस्लाम जे तहफ़ुज़ ऐं दिफ़ा थी करे तव्हां हलो अफ़गानिस्तान जे अंदर अमेरिका ऐं दुनिया जूं बेदीन क़ुवतूं उते मुसलमाननि दीन इस्लाम खे ख़त्म करण आयूं उतों जे तालिबान दरवेश मुसलमाननि दीन इस्लाम जो तहफ़ुज़ कयो त अल्लाह जे नबी जेके ग़ज़वात लड़ियूं जंगियूं कयूं तमाम जंगियूं दिफ़ाई आहिनि तहफ़ुज़ में आहिनि हिकिड़ी जंग ग़ज़वा बदर इक़दामिया मालूम थियो त उम्मत मुस्लिम उन्हनि जा रहबर ऐं अॻवान उलमा ऐं दीनदार दरवेश ऐं उन्हनि जा पेशवा जॾहिं बि उन्हनि दौर में ईंदा हमेशह मुसलमाननि दीन जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा कयो नारा तकबीर नारा तकबीर ताक़ुज़े ख़त्म नबूवत ताक़ुज़े ख़त्म नबूवत जमीअतुल इस्लाम नारा तकबीर मुसलमानो तव्हां पंहिंजे अकाबरीन बुज़ुर्गार दीन जी तारीख़ पढ़ो बर्रे सग़ीर जे अंदर हज़रत इमाम शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह करे जेल में वञे हज़रत शेखुल हिंद करे जेल में अचनि था शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह के गोलियूं लगन थियूं हज़रत अताउल्लाह शाह बुखारी जेल में अचनि था हज़रत इमदादुल्लाह मुहाजिर मक्की हज़रत रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह हज़रत मुफ्ती आज़म हिंद मुफ्ती किफ़ायतुल्लाह रहमतुल्लाह अलैह ये अकाबिर बुजुर्ग दरवेश पंहिंजूं जाननि जो जेको आहे नज़रानो ॾियनि था हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी अंग्रेज़ सां मुक़ाबिले में आहे दीन जे तहफ़ुज़ में आहे हज़रत हमादुल्लाह हालिजवी नव्वरल्लाह मरकदहू पंहिंजे मुर्शिद मुरब्बीअ जे नक्शे क़दम ते उन मदारिस ऐं इल्म खे आम कयो बिदात ऐं रुसूमात सां मुक़ाबिलो करे दीन जो तहफ़ुज़ कयो तव्हां पंहिंजे दरवेशनि बुज़ुर्गनि जी ज़िंदगी ॾिसो तव्हांखे नसल दर नसल इहा दौलत मिलंदी त तव्हां असांजे अॻवाननि हमेशह दीन जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा तंहिंजे करे मुसलमानो ज़रूरत इन शइ जी आहे अल्लाह साईं उम्मत मुस्लिमा में इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद अता फ़रमाए क्योंकि अव्हां जो जलसो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ रखे थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत उहो मुक़द्दस उनवान आहे जंहिंजो तज़किरे सां अल्लाह जी रहमत वहे थी जंहिंजे तज़किरे सां मुसलमान जो ईमान ताज़ो थींदो आहे अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस में जेके ख़ूबियूं ऐं कमालात आहिनि तुंहिंजे मुंहिंजे तसव्वुर सोच खां बि वधीक आहिनि मुसलमानो आम इंसान जे जिस्म ते मख वेहंदी आहे लेकिन महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर ते मख न वेहंदी आम इंसान जेकॾहिं पंहिंजे जिस्म ते लटो कपिड़ो रखे हवा जे घुलण सां तुंहिंजो कपिड़ो उहो जेको आहे जिस्म खां जुदा थी थो सघे लेकिन महबूब मुस्तफ़ा गोॾ पाईंदा हुआ पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हवा घुलंदी हुई सहाबा फरमाइनि था हवा खे इजाज़त न हुई महबूब मुस्तफ़ा जे पिनी मुबारक खां गोॾ वारे कपिड़े खे जुदा करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर में इहो कमाल आहे महबूब मुस्तफ़ा जे मुबारक जिस्म खां पसीनो पगर ईंदो हो सहाबी सगोरो भाकुर पाए थो सहाबीअ जे कमीस चोले खे पगर लॻे थो सहाबी फरमाए थो मुंहिंजो उहो चोलो बोसीदा थी पियो उनखे साबुण ऐं खार सां मां धोआं उनखे पाणू सां लुपूड़ियां उन मां गंद मेर कढियां उनखे उस ते सुकायां आख़िर ताईं मुंहिंजो चोलो बोसीदा ऐं कमज़ोर थियो लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जे पगर जी ख़ुशबू मुंहिंजे चोले ऐं कमीस मां ख़त्म न आहे इंसानो अतुर ॻोठ जा इंसानो शल रब तोखे मूंखे मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत वारो अतुर नसीब करे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जो अतुर हण महबूब मुस्तफ़ा जे सीरत जो अतुर हण हिन जलसे जो मक़सद इहो आहे तव्हां असांजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे उसवे हसन ते बणिजी वञे इंसानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात में इहो कमाल आहे सुलह हुदैबिया जे मौक़े ते महबूब मुस्तफ़ा मथो मुबारक था कूड़ाइनि ऐं जॾहिं हज में न आई मथे जा वार जुदा थो करे साहबी हेठां हथड़ा ॾियनि था ताकि महबूब मुस्तफ़ा जे मथे जा वार मुबारक हेठि ज़मीन ते न किरनि हिकु उम्मे सुलैम रज़ियल्लाहु अन्हा साहबी औरत है उनखे महबूब मुस्तफ़ा जो वार तो मिले उम्मे सुलैम बीमारनि जो इलाज कंदी हुई को बीमार उम्मे सुलैम रज़ियल्लाहु अन्हा वटि अचे त उहा उम्मे सुलैम वार खे पाणीअ में पुसाए उहो पाणी उन बीमार खे पीआरे छंडा हणे रब मुहम्मद मुस्तफ़ा जे वार जे तुफ़ैले बीमार ऐं मरीज़ खे रब शिफ़ा ॾे इंसानो महबूब मुस्तफ़ा जे वार मुबारक में एडी शिफा है हजरत उस्मान बिन मखतून रज़ियल्लाहु अन्हु सहाबी तो फरमाए
मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठो महबूब मुस्तफ़ा वुज़ूअ जी तयारी पिया करनि नाबीनो सहाबी ख़िदमत में आयो जंहिंजे अखियुनि में नज़र दीद नाहे चए अल्लाह जा रसूल मूंखे दुनिया जे ॾिसण जो शौक़ु कोन्हे मां अव्हां जो चेहरो अनवर ॾिसां इहा तमन्ना आहे रब मूंखे दीद अता फरमाए पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ूअ जी तयारी पिया करनि उस्मान बिन हुनैफ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी तो फरमाए महबूब मुस्तफ़ा फरमायो हेठों थांव रखियो वञे ताकि मां मोहम्मद मुस्तफ़ा जे वुज़ूअ जो पानी थांव में गॾु थिए चेहरो मुबारक धोतऊं पानी उहो थांव में गॾु थियो बाहूं मुबारक धोतऊं पानी थांव में गॾु थियो मथे मुबारक जो मसो कयूं पेरनि मुबारकनि खे धोतऊं पानी थांव में गॾु थियो हाणे उन नाबीने सहाबीअ खे फरमायूं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे वुज़ूअ जो पानी सां तूं वुज़ू करे बरकतूं निमाज़ पढ़ जॾहिं नाबीने सहाबी निमाज़ पढ़ी हज़रत उस्मान बिन हुनैफ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी तो फरमाए मां मोहम्मद मुस्तफ़ा जे वुज़ू जे अमल के भी ॾिसां पियो नाबीनो सहाबी महबूब मुस्तफ़ा जे वुज़ू जो पानी उन सां वुज़ू करे निमाज़ पियो पढ़े जॾहिं सलाम वरायईं उन जे अखियुनि में नज़र दीद आई लेकिन अहिड़ी दीद वरी पूरी ज़िंदगी उन जे अखियुनि में बीमारी ऐं तकलीफ़ न आई ऐं इंसानो तव्हां असां अहिड़ी हस्तीअ जा उम्मती हो रब करीम तव्हां असां गुनाहगारनि खे अहिड़ी हस्तीअ सां निस्बत ऐं ताल्लुक़ अता फरमायो आहे लेकिन मुसलमानो महबूब मुस्तफ़ा जो मक़ाम ऐं मर्तबो छा आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम मर्तबो उहो आहे अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए महबूब मुस्तफ़ा जिथे पेशाब फरमाईंदा हुआ ज़मीन उन पेशाब खे ज़मीन कीअं वेंदी हुई महबूब मुस्तफ़ा जिथे पंहिंजी हाजत पूरी कंदा हुआ ज़मीन उन खे कीअं वेंदी हुई उन जगह तां ख़ुशबू ईंदी हुई महबूब मुस्तफ़ा जेकॾहिं सिंगियूं हणाइनि हजामत कराइनि ऐं हजामत जी रत मुबारक ॿाहिरि अचे सहाबी ऐं ग़ुलाम अक़ीदत ऐं मुहब्बत में मोहम्मद मुस्तफ़ा जे रत खे पी छॾींदा हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे महबूब मुस्तफ़ा हजामत कराई सिंगियूं हणायूं रत मुबारक थाम में आई हज़रत इब्न मसऊद खे फरमायूं ऐं अब्दुल्लाह बिन मसऊद नबीअ जी रत अहिड़ी जाइ ते महफूज़ करे रख कंहिंजो पेर न अचे हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी थो फरमाए अजीब आशिक रसूल सहाबी हो जंहिंजो अमल ऐं किरदार मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत खां ज़र्रो बराबर बि पोइते न हो इब्न मसऊद उन रत खे पिए थो जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो हज़रत अब्दुल्लाह जे वात मां ख़ुशबू पई अचे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इब्न मसऊद रब जो हुकुम त कोन्हे मां अल्लाह जे नबीअ त हुकुम न कयो तव्हां मुंहिंजे रत खे पियो चए अल्लाह जा रसूल रत मां ख़ुशबू न ईंदी आहे अव्हां जे मुबारक जिस्म जी रत आहे तंहिंजे करे उन मां ख़ुशबू पई अचे अव्हां जे अक़ीदत ऐं मुहब्बत में मां पीती आहे तंहिंजे करे कंहिं इंसान जो पेर न अचे महबूब मुस्तफ़ा फरमायो इब्न मसऊद तुंहिंजे मथां रब जूं टे महिरबानी थींदियूं हिकिड़ी दुनिया में ॿी आलम बरज़ख में टी आलम आख़िरत में दुनिया में इहा महिरबानी थींदी इब्न मसऊद तोखे बीमारी तकलीफ़ ईंदी लेकिन उन में तकलीफ़ जे बजाय रब तोखे राहत ऐं लज़्ज़त नसीब कंदो तुंहिंजे जिस्म में नबीअ जी रत आहे जॾहिं तूं दुनिया मां फौत थी वेंदे नबीअ जो जिस्म क़ब्रुनि जे अंदरि महफूज़ हूंदो आहे अल्लाह जे नबीअ फरमायो अल अंबियाउ अहयाउन व हुम युसल्लून नबी पंहिंजे क़ब्रुनि जे अंदरि ज़िंदा हूंदा आहिनि क़ब्र जी मिटी ऐं कीड़े खे इजाज़त नाहे नबीअ जे जिस्म खे खाए तकलीफ़ ॾे नबीअ जो जिस्म सही सालिम हूंदो आहे इब्न मसऊद सहाबीअ खे महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह बिन मसऊद तुंहिंजे जिस्म में मोहम्मद मुस्तफ़ा जो पाकीज़ा रत आहे तुंहिंजे जिस्म खे रब क़ब्र जे कीड़नि मिटीअ खां महफूज़ कंदो महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह बिन मसऊद तूं क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदे नबियनि खां रब पुछा न कंदो छो त उन्हनि खे नेकी नेकी आहे उन्हनि वटि गुनाह ऐं बुराईअ जो तसवुर ई कोन्हे तंहिंजे करे नेकीअ जे करे उन्हनि जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो आहे अल्लाह जे रसूल फरमायो अब्दुल्लाह बिन मसऊद तुंहिंजे जिस्म में मोहम्मद मुस्तफ़ा जो पाकीज़ा रत आहे तंहिंजे करे रब तोखां हिसाब न कंदो रब तोखे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत जे नेमतुनि में मोकिलींदो इंसानो महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर जे रत मुबारक जा एॾा वॾा कमालात आहिनि अल्लाह जे नबीअ जे जिस्म अतहर जा जेके कमालात आहिनि तुंहिंजे मुंहिंजे तसव्वुर खां वधीक आहिनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी महबूब मुस्तफ़ा ताईं जेके भी रसूल ऐं पैगंबर गुज़रिया आहिनि हर नबीअ जो मौजज़ो अल्लाह से महबूब मुस्तफ़ा खे अता फ़रमाए हर नबीअ जो मौजज़ो अल्लाह से महबूब मुस्तफ़ा के अता फरमाए
हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहो मौजूदो आहे, मुर्दो ॻाल्हाए थो। कमाल त महबूब मुस्तफ़ा जे मौजूदे में आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में अचनि था, उस्तवान हन्नान खजीअ जो सुको थोड़ा है। महबूब मुस्तफ़ा टेक ॾेई उते ख़ुतबो चवनि था। जॾहिं अंसार साहिबिन काठीअ जो मिंबर ठाहियो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेठा, उहो खजीअ जो सुकल थोड़ो ईअं थो सुॾका भरे रोए। साहबा फरमाइनि था, जे ॿारड़ो रोअंदो आहे, महबूब मुस्तफ़ा उथिया, उन सुकल थोड़ सां भाकुर पातऊं। फरमायो, उस्तवान हन्नान, तू गम सदमो न कर, तू सब्र कर, तू जन्नत में मां मोहम्मद सां गॾु हूंदे। साहबा फरमाइनि था, उहो खजीअ जो सुकल थोड़ो जंहिंखे महबूब मुस्तफ़ा टेक ॾेई करे ख़ुतबो फरमाईंदा हुआ, मोहम्मद मुस्तफ़ा जी जुदाईअ में ईअं रोवण जो सुरकनि जो आवाज़ पियो अचे जीअं ॿारड़ो रोवंदो आहे। इंसान कमाल मोहम्मद मुस्तफ़ा जे मौजूदे में आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दे खे ज़िंदह करे थो, पहिरियां इंसान थी रहियो हो, उन में ज़िंदगी जी अल्लाह से उनखे ज़िंदह कंदो, लेकिन कुझु अकुल तस्लीम थो करे। हिते त कमाल इहो आहे जेको खजीअ जो सुकल थोड़ो इंसान जे जिस्म मझां बि नाहे, जिन्स मझां बि नाहे, लेकिन उन मां रोवण जो ईअं आवाज़ अचे जीअं इंसान थो रहे। जीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे नुबुवत कमाल वारी, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जा मौजज़ा बि कमाल वारा, मौजज़ा बि कमाल वारा। तंहिंजे करे इंसानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत वॾी शइ आहे। महबूब मुस्तफ़ा जो हक़ तव्हां असां उम्मत जे मथां, रबियुल अव्वल जो महीनो अची, हाणे हर हिकिड़ो इंसान इश्क़ मुस्तफ़ा जी दावा थो करे, मुहब्बत। लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत केतिरी हुजे? इंसानो महबूब मुस्तफ़ा सां मुहब्बत पीउ खां, माउ खां, औलाद खां, रिश्ते खां, दुनिया खां, इज़्ज़त खां, आबरू खां वधीक। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। तू कामिल मोमिन तॾहिं आहे जॾहिं तुंहिंजी मोहम्मद मुस्तफ़ा सां मुहब्बत पीउ माउ खां, औलाद खां, रिश्तनि खां, रुपए पैसे खां वधीक। अल्लाह से इहा मुहब्बत साहबा जे क़ल्ब ऐं दिलि में रखी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु बदर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अचनि था, पहिरियां महबूब मुस्तफ़ा निमाज़ पढ़ी, बरकता निमाज़ पढ़िया। निमाज़ खां बाद दुआ घुरियऊं, एॾी लंबी टिघी दुआ जो हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, हाणे दुआ खे पूरो कयो, यकीनन अव्हां जी दुआ रब वटि क़बूल आहे। हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुआ घुरी, साहबा अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, दुश्मन सां मुक़ाबिलो थींदो, बदर जो मैदान आहे, मतां तव्हांखे तकलीफ़ न अचे। असां साहबिन जी इहा तमन्ना आहे त तव्हांजो तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त हुजे। साईं को छपरो ठाहियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी, साहबिन बदर जे मैदान ते छपरो अॾियो, उन छपरे जे हेठां महबूब मुस्तफ़ा वेहनि था। महबूब मुस्तफ़ा जो पहरेदार मुक़ररु थियो, पहरेदार हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। पहरो कीअं ॾींदो हो? हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु 40 गज़नि जे फ़ासिले ते चौगिर्द हिकिड़ो लीको कढियो। फरमायो, हिन लीके जे अंदरि केर बि ईअं न ईंदो, जेकॾहिं अचणो अथसि त अॻ में सिद्दीक़ खां इजाज़त वठे। साहबा फरमाइनि था, 40 गज़नि जे फ़ासिले ते जेको लीको हो, जेकॾहिं को बि साहबी मुंहुं मथे करे ॾिसंदो हो, हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु उन वटि ईअं ईंदो हो जीअं बाज़ उन शिकार ते ईंदो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बदर में मोहम्मद मुस्तफ़ा जो पहरेदार, चौकीदार मुक़ररु थियो। झूपड़ी छपरी जे हेठां नबीअ जो इंतिखाब थियो। चौकीदारी हज़रत सिद्दीक़ जे पुखे में अचे थी। अॻिते हली जॾहिं जंग बदर थी क़ाइम थिए, सिद्दीक़ मोहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ां, पुट अब्दुर्रहमान अबू जहल जे तरफ़ां आहे। अॻिते अब्दुर्रहमान हली मुसलमान थियो। पीउ पुट जी मुलाक़ात थी। अब्दुर्रहमान बिन अबी बकर अर्ज़ु करण लॻो, ऐं अबू बकर, बदर में तू मोहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ां हुई, मुंहिंजे हथ में कमान हो, तीर तोखे हणा हा, सीने ते तोखे तीर लॻे हा, तू मुंहिंजे तीर खां बची न सघे हा, लेकिन मां चुम त अबो वा कीअं तीर हणा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो अतुर अबड़े जा इंसान, सीरत नबीअ जे जलसे में ईंदड़ इंसान, रबियुल अव्वल जे महीने में रुसूमात खिलाफत कंदड़ इंसान, हज़रत सिद्दीक़ जी मोहब्बत जो अंदाज़ ॾिस। मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत चाहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो, अब्दुर्रहमान, तोखे कीअं जुरत थी जो तू मोहम्मद मुस्तफ़ा जो उहो अबू जहल
दुश्मन हो तू उन दुश्मन सां गॾिजी नबीअ जो मुक़ाबिलो पियो करे। सिद्दीक़ मोहम्मद मुस्तफ़ा जो चौकीदार हो। सिद्दीक़ जे हथ में जेका तलवार हुई तुंहिंजे मथां नज़र न पई, जे अब्दुर रहमान जे मथां नज़र पया, अब्दुर रहमान जहिड़ा बचड़ा मोहम्मद मुस्तफ़ा जे मुहब्बत फिदाए कुर्बान, फिदाए कुर्बान। मुसलमानों, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत औलाद खां वधीक, दुनिया जे इज्जतुनि खां वधीक हुजे। अॼु दुनिया में इंसान खे उहिदा आहिनि। इमरान खे उहिदो मिलियो, अक़ीदे ख़त्म नुबुवत जे ख़िलाफ़ साज़िशूं, कादियानियुनि खे तहफ़्फ़ुज़, कंहिं इंसान खे इज्जत मिले थी। अॼु त ईअं ई आहे न, दुनिया ऐं रुपए जे करे माण्हू पंहिंजो ईमान था विञाइनि। न इंसानो, दुनिया जे इज्जतुनि सरदारनि खां वधीक मुहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत हुजे। साहबा ये हैं, हजरत मिक़दाद रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे। बदर जे मौके ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंसार खां मशवरो वठनि था। हजरत मिक़दाद रज़ियल्लाहु अन्हु सरदार आहे, उथी तो बीहे, चए तो अल्लाह जा रसूल, असां बनी इसराईल क़ौम न आहियूं जन मूसा अलैहि सलाम खे चयो हो इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून, तू ऐं तुंहिंजो रब वञी जंगियूं लड़े, असांखे दुनिया जा कम आहिनि न, नहनु नुक़ातिलु अमामक व ख़ल्फ़क व यमीनिक व शिमालिक। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा, दुश्मन तुंहिंजे साम्हूं ईंदो, मिक़दाद अंसार जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा जो तहफ़्फ़ुज़ कंदो। दुश्मन पुठीअ जे पोयां ईंदो, मिक़दाद अंसार जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा जो तहफ़्फ़ुज़ कंदो। दुश्मन अवां जे सॼे पासे खां ईंदो, मिक़दाद अंसार जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा जो तहफ़्फ़ुज़ कंदो। जेकॾहिं दुश्मन खॿे पासे खां ईंदो, मिक़दाद अंसार जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा जो तहफ़्फ़ुज़। छा दुनिया जी इज्जत न हुई? बिरादरनि जा सरदार आहिनि, अल्लाह से दुनिया जूं इज्जतूं ॾिनियूं आहिनि, लेकिन पंहिंजी इज्जत ऐं सरदारी खे नामूस रिसालत ते फिदा ऐं कुर्बान करे। इन खे चइबो आहे मुहब्बत। ॿी शइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ आहे अक़ीदत। अक़ीदत माना ईमान। हिकिड़े इंसान खे मुहब्बत आहे। रबिउल अव्वल जो महीनो अची वियो, महबूब मुस्तफ़ा जी मुहब्बत में झंडियूं थो हणे, महबूब मुस्तफ़ा जी मुहब्बत में जश्न थो करे, महबूब मुस्तफ़ा जी मुहब्बत में ईद मिलाद नबी थो मल्हाए, लेकिन ईमान ऐं क़ल्बो नाहे। तुंहिंजी अक़ीदत मुहब्बत कुझु बि फ़ाइदो न ॾींदी। इहा त अक़ीदत मुहब्बत अबू लहब खे बि हुई। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जाया हा, अबू लहब पंहिंजी बानी बीबी सौबिया खे आज़ाद कयो हो, जंहिं ख़बर ॾिनसि त तुंहिंजे जेका आहे तुंहिंजे घर में मोहम्मद मुस्तफ़ा जाया आहिनि, हसीन जमील ॿारड़ो जायो आहे। हाणे उनखे मुहब्बत हुई, मुहब्बत जे करे बानी खे आज़ाद कयईं। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा वंदिर अशीरत कल अक़रबीन, ऐं महबूब मुस्तफ़ा पंहिंजे रिश्तेदारनि खे आख़िरत जहन्नम खां ड्रेजार जॾहिं कोहे सफ़ा ते चढ़नि था, अल्लाह जो नबी उन वक़्त में दावत व तबलीग ॾे थो, या अय्युहन्नास ला तुशरिकू बिल्लाहि शैया, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कयो, उबुदुल्लाह, हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो, हिकिड़े रब जी बंदगी कयो। मोहम्मद मुस्तफ़ा जो कोहे सबल तां उहो तबलीग जो आवाज़ पूरे मके जे घरनि में अचे थो। मके जूं औरतूं ॿुधनि थियूं, मके जा ॿारड़ा ॿुधनि था, मके जा नौजवान ॿुधनि था, मके जा सरदार ॿुधनि था। मोहम्मद मुस्तफ़ा जे नुबुवत जो इहो आवाज़ हो, लाउड स्पीकर जी ज़रूरत कोन हुई। मोहम्मद मुस्तफ़ा कोहे जबा उन सफ़ा जबल ते बीहनि था, उतां तबलीग जो आवाज़ पूरे मके जे शहर जे मथां पहुचे थो। अबू लहब अचे थो, चए अल्लाह जा रसूल छा पियो चवे? तूं थो चवे त अल्लाह जे तरफ़ अचूं। उन बददुआ जा लफ़्ज़ चया, गुस्ताखी जा लफ़्ज़ चया। अल्लाह साईं सूरत तब्बत यदा अबी लहब क़ुरान पाक में नाज़िल कई। मुसलमानों समझी वञो, इश्क़ मुस्तफ़ा कामिल ईअं न थींदो। तुंहिंजी इश्क़ मुस्तफ़ा, मुहब्बत मुस्तफ़ा तॾहिं तुंहिंजी कामिल ऐं मुकमल आहे जॾहिं तो में अक़ीदत ऐं ईमान हुजे। जेका अक़ीदत ऐं ईमान 1,24,000 कमो बेश सहाबा इकराम जी ज़िंदगी में। त ॿी शइ आहे महबूब मुस्तफ़ा जी अक़ीदत। टी शइ आहे इत्तिबा ऐं पेरा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा। अतुर अबड़े जे अंदर सीरत नबी जे जलसे में ईंदड़ इंसान हो। मता इहो समझो असां कंहिं आलिम दीन जी तक़रीर ॿुधीसीं, बस हक़ अदा थियो, सुभाणे घर में वञी वेहो, न रब जो सजदो, न मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत, न अल्लाह जो ज़िक्र, वरी खिराफात ऐं बिदात। इहो जलसन जो मक़सद नाहे, सीरत नबी जो इहो मक़सद नाहे, आलिम दीन जे तबलीग जो इहो मक़सद कोन्हे।
तू जॾहिं अॼु सीरत नबी ॿुधण आयो आहे आलिम दीन तोखे इहा सीरत ॿुधाइनि था त तू जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सां मुहबत रखे थो तुंहिंजो ईमान मोहम्मद मुस्तफ़ा ते आहे त हाणे महबूब मुस्तफ़ा जी इत्तिबा ऐं पैरवी कर तुंहिंजो उथण विहण तुंहिंजी शादी गमी तुंहिंजो लिबास वदो कतो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते हुजे अम्मा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा महबूब मुस्तफ़ा जी न्याणी आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा मता इन भुल में हुजे मां मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी आहे क़यामत जी ॾींहुं ॾाढो ॾुखियो थी ऐं फातिमा जे अमल हूंदे त आख़िरत भली थी जे अमल न थी त नबीअ जो रिश्तो तोखे न छॾाईंदो जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी न्याणी बीबी फातिमा खे तालीम था करनि कंहिं पीर जो पुटु कंहिं सैयद जो पुटु कंहिं अमीर जो पुटु कंहिं मौलवीअ जो पुटु ज़रूरी नाहे त उन जे अंदरि तोणी रब जो सजदो निमाज़ न हुजे मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत न हुजे त उहो जन्नती बख़्शल आहे न इहा तुंहिंजी मुंहिंजी जहालत ऐं भुल आहे नबीअ सां अक़ीदत मोहब्बत खां बाद मोहम्मद मुस्तफ़ा जी इत्तिबा ऐं पैरवी ज़रूरी आहे जीअं पैरवी सहाबा जे अंदरि हुई हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल आहे हिकिड़ो शख़्स अचे थो हुज़ैफ़ा महबूब मुस्तफ़ा जो अमल कीअं हो महबूब मुस्तफ़ा वुज़ू कीअं कंदा हुआ महबूब मुस्तफ़ा नमाज़ कीअं पढ़ंदा हुआ महबूब मुस्तफ़ा ॻाल्हाईंदा कीअं हुआ महबूब मुस्तफ़ा घुमंदा कीअं हुआ हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु उन शख़्स खे तो फरमाए अब्दुल्लाह इब्न मसऊद ॾिठो थी चे हा बराबर चे अब्दुल्लाह इब्न मसऊद जी कचहरी में वे उन जी मजलिस में वे उन सां दोस्ती संगत कर अब्दुल्लाह इब्न मसऊद जो जेको अमल थी मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत थी अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं वुज़ू थो करे महबूब मुस्तफ़ा ईअं वुज़ू कंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं नमाज़ थो पढ़े महबूब मुस्तफ़ा ईअं नमाज़ पढ़ंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं वेहे थो महबूब मुस्तफ़ा ईअं वेहंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं घुमे थो महबूब मुस्तफ़ा ईअं घुमंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं सुम्हे थो महबूब मुस्तफ़ा ईअं सुम्हंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं जुती में पैर थो विझे मोहम्मद मुस्तफ़ा ईअं चौपल पाईंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जीअं जुती खां पैर थो कढे महबूब मुस्तफ़ा ईअं पैर मुबारक कढंदा हुआ अब्दुल्लाह इब्न मसऊद जो अमल ऐं ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत मुसलमानो ज़रूरत इन शइ जी आहे इहो रबिउल अव्वल जो महीनो तव्हां सां उम्मत मुस्लिम खे जंजोड़े थो त सिर्फ़ इश्क़ मुस्तफ़ा काफ़ी नाहे सिर्फ़ सीरत नबीअ जो जलसो काफ़ी नाहे जो तव्हां मुसलमाननि चंद रुपया जलसे में ख़र्च कया त तव्हां बख़्शियल आहियो न पंहिंजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ते गुज़ारियो जीअं सहाबा जी ज़िंदगी ही हज़रत हुज़ैफ़ा उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे जॾहिं किसरा जे बादशाह जे शाही महल में वेहे थो जाते यहूदियुनि जा सरदार आहिनि दुनिया जा इज़त वारा इंसान आहिनि हज़रत हुज़ैफ़ा रबी बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हुमा सहाबी वेहनि था हुज़ैफ़ा सहाबीअ जे हथ खां लुकमो गिरह किरे थो हिकिड़ो ख़ादिम ठूठ हाणे थो चए थो हुज़ैफ़ा तोखे ख़बर कोन्हे त ही सरदारनि दुनियादारनि जी मजलिस आहे अहिड़ी कचहरीअ में इहो किरियल दस्तरखान तां लुकमो खणी वात में रखणु इंसान हिकारत सां ॾिसंदा आहिनि हुज़ैफ़ा अॼु हिते इहो अमल न करे हा हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु उनखे इहो जवाबु ॾिनो अतरुकु सुन्नत हबीबी लिहाज़िल हुमका छा मां हिननि दुनियादारनि बेवकूफ़नि जे करे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे छॾे ॾियां हुज़ैफ़ा इंसाननि जी टोक ठठोल बर्दाश्त करे थो सघे लेकिन महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत नथो छॾे मुसलमानो पंहिंजी ज़िंदगी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अपनायो एतिरे क़द्र हदीस पाक में ईंदो आहे एतिरे क़द्र ईंदो आहे मां ख़ुदि उहा हदीस पाक पढ़ी आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो जंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी मुबारक न हुई दिलि सां ॿुधजो ॾाढ़ी मुबारक न हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वेठो महबूब मुस्तफ़ा पंहिंजो चेहरो अनवर फेरियो चेहरो मुबारक फेरियऊं उन शख़्स जे चेहरो न कयूं त हिन जे चेहरे ते मां मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत इंसानो तव्हां असां किथे यहूदियुनि जे नक्श कदम ते पहुता आहियूं तव्हां असांजे लाइ नमूनो दुनिया जा यहूदी दुनियादार तबको न आहे तव्हां असांजे लाइ नमूनो मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत उलमाए हक़ बुज़ुर्गान दीन इहे दरवेश आहिनि अल्लाह करीम तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते बणाए अल्लाह करीम तव्हां असांजे हिन हाज़िरी खे शर्फ़ क़बूलियत अता फरमाए हिननि दोस्तनि जन सीरत नबीअ जे जलसे जो इंतज़ाम कयो अव्हां जमात मुसलमान दूर दराज इलाक़नि खां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में आया हो रब करीम अव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए उलमा जो वाज़ो नसीहत क़बूल फरमाए
ख़ातिमन जी ख़िदमत क़बूल फरमाए। अल्लाह साईं तव्हां असांजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे उसवा हसन अक़ीदा ख़त्म नबूवत दीन इस्लाम ते कामिल मुकम्मल बणाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।